नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। न वक्तां के हालानी मां खबर ईंदालूं त हालानी में लाका रोड वासण पीरसन बेवा औरत रेशमा ज़ाल मरूम मुश्ताक लाखो प्रेस क्लब हालानी में बासण जे ज़ुल्मनि खिलाफ़ एहतजाज कंदे चयो त नौजवान पुट मुख्तियार के संदसि चाचे फैज़ान लाखो ऐं इन जे भाइरनि हाजी जलाल लाखो, हाजी तलाल लाखो, शोभान लाखो, वहीद लाखो ऐं ॿियनि पैसा घुरण ते तशदुद करे अधु मोह करे छॾियो आहे। दांह ॾियण ते संदसि भाउ जलाल लाखो ऐं ॿियनि मुंहुं बेवा ते तशदुद कयो। पुलिस केस दाख़िल नथी करे इंसाफ़ कयो वञे। पीरसन बेवा औरत दाईंदे चयो त मूंसां ऐं मुंहिंजे पुट सां ज़ुल्म कंदड़ हाजी जलाल लाखो, हाजी तलाल लाखो, शोभान लाखो, वहीद लाखो ऐं फैज़ान लाखो मूंखे ऐं मुंहिंजे पुट खे मारण चाहिनि था। हिन IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशर अफरोज़ खे अपील कई त मूंसां इंसाफ़ करे बासरनि खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।